जी तो नाज़रीन गढ़ी असन में कुछ डी पहिरियां रात के टाइम बेदर्शी से कोई कतल कल नौजवान मुबारक धुओ के मुख्य जवाबदारन की गिरफ्तारी लाए गढ़ी असन के मुख्तलिफ़ सियासी समाजी तंजीमन के अगुवाणन इशारन जो एहतजाजी मुजाहिरो कढ़ी थुल गढ़ी असन रोड से धरणो हणी वेठल आहिनि। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं तो वधीक उन्हनि जो छा चवणु। गढ़ी असन MP जो शहर आहे, सरदारी शहर आहे, उतां जा माण्हू उथी करे एहतजाज करनि था त उन्हनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि खे जेकॾहिं उमेद हुजे हा कंहिं शइ जी त असां सां इंसाफ़ थींदो त शायदि अॼु हीअ एहतजाज न करनि हा। ऐं मां एहतजाज कंदड़नि खे ऐं शहीद जे वारसनि खे यकीन ॾियाराइण आयो आहियां त हीअ असां ठुल्ह जा जेका जिदोजहद कमेटी जेका 14 तंज़ीमनि ते ठहियल आहे उहा जिदोजहद कमेटी जे तरफ़ां मां ऐलान थो कयां त तव्हां सां हर मोड़ ते जिदोजहद कमेटी गॾु आहे ऐं जेतिरे ताईं शहीद मुबारक धुए जा कातिल गिरफ़्तार न थींदा ओतिरे ताईं मालिकनि जेका जवाबदार वठी न आहिनि हथनि सां उन्हनि खे सवाइ ॿिया का बि जवाबदार गिरफ़्तार न कया अथई। पुलिस छड़ो केस खे विञाइण जे लाइ छड़ो माल कमाइण में पूरी आहे ऐं शहीद मुबारक अली धुओ खे जेको बेदर्दी सां क़तल कयो आहे उन हवाले सां 302 कलम हणी केस दाख़िल कयो वियो आहे, पर उन में ATC जा जेका त कलम न आया विया आहिनि। उहो असांखे इन केस में असांखे ख़दशो आहे त केस पुलिस बिल्कुलु नाकारा बणाए छॾियो आहे। पुलिस शहीद जे खून सां इंसाफ़ नथी करे। अॼु असांजो धरणो तव्हां ॾिसी रहिया आहियो। हे जेकॾहिं SSP या DIG नोटिस न वरितो त सुभाणे असांजो इहो SSP ऑफिस अॻियां धरणो हूंदो ऐं DIG ऑफिस अॻियां धरणो हूंदो। असां ख़ामोश न वेहंदासीं जेतिरे ताईं शहीद जे खून सां इंसाफ़ न थींदो। असां जेको इन जी जांच में बि अञा ताईं मुतमिन न आहियूं। छाजे करे त अञा त उन्हनि उहे औज़ार बि अञा ताईं जेको क्लियर कोन कया आहिनि। असांजे अॻियो कोन आंदियूं त फिंगर प्रिंट थिया हुया, फिंगर प्रिंट बि रिपोर्ट अञा ताईं कोन आई आहे। ऐं इन खां अलावा DNA टेस्ट हुई, उनजे हथ में वार हुया ऐं उन वारनि जे DNA टेस्ट जी अञा ताईं टेस्ट कोन आई आहे। त असां इन मां जेको इहो साबित थो थिए त इहे पुलिस जेको त 5 रुपया वरिता आहिनि पोइ इन जे करे ख़ामोश आहे। 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं का बि कार्रवाई कोन थी आहे। ऐं जेके जवाबदार 2 जेके गिरफ़्तार आहिनि, बाक़ी 2 जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो बि जेको न का रेट थी आहे न का उन्हनि जे कॾहिं पुलिस पई आहे। इन मां असां जेको पुलिस मां बिल्कुलु मुतमिन न आहियूं। जी नाज़रीन तव्हीं हिते धरणे में मौजूद मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त गढ़ी असन पुलिस जेके आहे त मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम आई आहे, जॾहिं त 8 ॾींहं गुज़रण बावजूदि DNA टेस्ट ऐं फिंगर प्रिंट रिपोर्ट जेकी आहे त उहा बि जारी न थी सघी आहे। हिननि SSP जैकाबाद ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो कंदे घुर कयो आहे त उहे मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटाड़े में आणे उन्हनि खे सख़्तु सज़ा जेकी आहे ॾिनी वञे। ॿी सूरत में उहे SSP ऑफिस अॻियां धरणो हणंदा। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी असन।